अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन मुतलिक काज़ी में भलीकार आवां यासिर अहमद उनको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज्जियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब बटन ईअं ईअं महसूस पे थिए त जॾहिं खां मुजीब रहमान साहब जे हवाले सां या इहो बांग्लादेश जे हवाले सां ईस्ट पाकिस्तान वेस्ट पाकिस्तान इमरान खान साहब जेको ट्वीट साम्हूं आयो उन खां पोइ वरी हिकिड़ी फॉर्मेशन कमांडर मीटिंग थी जंहिंमें वाज़े रखियो वियो त भई 9 मई ऐं इहो कीअं बि करे सज़ा ईंदी कुझु बि थी वञे। पोइ महसूस थियो त काथे मुश्किल वरी आहे चढ़िया अॻु जहिड़ी ॻाल्हि जीअं पाण कल्ह बि डिस्कस कयोसीं त ख्वाजा आसिफ़ साहब चवनि था त अगरि माहौल खे बहितर चाहे थो त इमरान खान साहब पंहिंजो वात बंदि करे। वात बंदि करण सां ज़ाहिर आहे ख्वाजा आसिफ़ जी इहा ई मुराद आहे त अगरि कशीदगी घटाइणी आहे त पोइ लफ़्ज़नि जा वार न करे ख़ान साहब ऐं लफ़्ज़नि जा वार न करे सां ज़ाहिर ॿियो त ख़ान कुझु करे बि नथो सघे। जी हा। लेकिन ही कॉन्स्टेंटली जॾहिं हू शदीद तनक़ीद ऐं तनक़ीद बि जॾहिं उनखे ईस्ट पाकिस्तान शेख मुजीबुर रहमान इहे सभु आहिनि दुखती रग ही हिकिड़ा अहिड़ा किस्सा आहिनि जेके ज़ाहिर सेंसिटिव आहिनि ऐं स्पेशली असांजी इस्टेब्लिशमेंट लाइ त तमामु घणो सेंसिटिव आहिनि उगलिया नथा वञनि। सो हाणे ज़ाहिर आहे अगरि ख़ान खे लेकिन आउं इहो सम्झां थो त ख़ान इहो चाहींदो हूंदो जेके बि माण्हू इहे चाहींदा हूंदा त थधा थियनि ॿई धुरियूं त पहिरीं त ट्रूस थींदो आहे न, पहिरीं त हिकिड़ी सीज़ फायर थींदो आहे कंहिं सम्झौते खां पहिरीं हिकिड़ो सीज़ फायर थींदो आहे ऐं सीज़ फायर जो मतिलबु इहो हूंदो आहे त ॿिन्ही पासनि खां हमला बंदि थी वञनि। त ख़ान इहो चाहींदो हूंदो त भई आऊं अगरि मुंहिंजे ख़िलाफ़ु जेके मुख़्तलिफ़ एक्शन्स थियनि पिया मुंहिंजे ख़िलाफ़ु जेके मुख़्तलिफ़ कार्रवायूं केसिस हे थियनि पिया इहो तव्हां बंदि करायो त आऊं पंहिंजो वात बंदि कयां। हिन वटि हमला करण लाइ त सिर्फ़ु वात आहे न, हुननि वटि हमला करण लाइ केसिस ऐं ॿिया मामलात आहिनि, सख़्तियूं आहिनि, जेल आहे ही आहे हू आहे। लेकिन कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे यासिर साहब त ॿई धुरियूं हिक ॿिए ते शदीद हमला करे रहियूं हूंदियूं आहिनि ऐं किथे पस मंज़र में वरी बि ॻाल्हियूं हली रहियूं हूंदियूं आहिनि। लेकिन अञा ताईं उहे ॻाल्हियूं शायदि को किथे कॾहिं कॾहिं महसूसु थिए थो मुल्की हालात ॾिसी त शायदि सिचुएशन बहितरी वञे पई ऐं शयूं किथे पोयां ॻाल्हियूं कामयाबु थियनि पियूं, वरी लॻे थो त किसो वरी ख़राबु थी वियो आहे। हाणे हीउ जेको खेल हले पियो ठीकु आहे, ख्वाजा आसिफ़ साहब चए थो त वात ही बंदि कनि, अगरि ख़ान यानी लचक ॾेखारे ख़ान थोरो बस करे वञे, पर इहो ख़ान फ़िलहाल त जंहिं पोज़ीशन ते बीठो आहे लॻे नथो त तकड़ में हू वात बंदि कंदो। लेकिन ॿी ॻाल्हि ख्वाजा आसिफ़ इंट्रस्टिंग कई, चई त कल्ह ताईं जेको यानी PTI ख़ान इमरान ख़ान लाइ चए पियो त ही जनरल बाजवा खे जनरल फैज़ हमीद के अब्बा चाचा कह रहे थे, अॼु सॼो मलबो जेको आहे जनरल बाजवा ते किराए पियो। ॻाल्हि ठीकु आहे, ॻाल्हि ख्वाजा आसिफ़ जी ग़लति न आहे, पर ख्वाजा आसिफ़ साहिब केरु इहो पुछे त कल्ह ताईं तव्हां यानी नवाज़ लीग वारा पंहिंजो मुख़ालिफ़ नंबर 1 जिन्हनि खे 1 ऐं 2 चई रहिया हुआ, अब्बा चाचा त न पर मुख़ालिफ़ नंबर 1 ऐं 2, 1 वॉस जनरल फैज़ एंड 2 वॉस जनरल फैज़ हमीद, तव्हां बि त कुझु सबब जे करे हुननि जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइणु बंदि करे छॾियो आहे न। त सियासत में न को मुस्तक़िल दोस्त हूंदो आहे न को मुस्तक़िल दुश्मन हूंदो आहे। जी अकील लाखो दादूमा। जी लाखो साहब छा चवणु चाहींदा? सर असांजो सुवाल इहो आहे त जेका असांजी सिंध पुलिस आहे उहा हींअर सियासी पुलिस बणिजी चुकी आहे। सिंध पुलिस जेका आहे सियासत मां कॾहिं आज़ादु थींदी? ऐं असांजो SSP दादू हुयो फ़रक़ लंजार जेको हिन वक़्तु मौजूदु SSP हैदराबाद आहे ऐं SSP दादू बि आहे। हिन वक़्तु हुन दादू ज़िले में सियासी बोतारनि जे चवण ते FIR बि दाख़िल कयूं आहिनि। छा असांजी सिंध पुलिस सियासत खां पाक थींदी या कोन थींदी? ठीकु आहे साईं। सही, सियासत खां पाक कीअं थी वेंदी? ऐं छा 76 सालनि में 77 सालनि में कॾहिं थी आहे माज़ी में जो हाणे थी वेंदी? पुलिस जेको आहे उहो तेसि ताईं सियासत खां पाक न थींदी जेसि ताईं इरीगेशन खातो सियासत खां पाक न थींदो। इरीगेशन खातो तेसि ताईं पाक न थींदो जेसि ताईं एजुकेशन खातो पाक न थींदो, जेसि ताईं समूरा इदारा पाक न थींदा। पुलिस बि हिकिड़ो सरकारी इदारो आहे, सिर्फ़ु हुन वटि इख़्तियार वधीक आहिनि ऐं उहो तॾहिं थी सघे थो जॾहिं का हुकूमत इहो फ़ैसिलो करे त ही डिपार्टमेंट सरकारी डिपार्टमेंट्स आवाम जी ख़िदमत लाइ ठहिया आहिनि। ही को हुकूमत वक़्तु यानी हुकुमरान वक़्त जी नौकरी करण लाइ कोन ठहिया आहिनि।
वो ज़ाहिर इहा सोच ईअं पाणे ते न अची ईंदी आहे आवाम जो मुतालबो हूंदो आहे अवामी राय ईअं हूंदी आहे उहो वरी हिकिड़ी लाखो साहिबु डिघी कहाणी आहे असांजा माण्हू वोट ॾियण महिल त इहे सभु शयूं सोचीनि ई कोन था बाद में असीं ॻाल्हियूं कयूं था ऐं सभु इहे छा चइजे माना हिकिड़ी विशफुल थिंकिंग महसूसु थींदी आहे कॾहिं कॾहिं जॾहिं त इदारनि में थी सघे थो करप्शन ख़तमु थी वञे इदारनि में थी सघे थो पॉलिटिकल हू ख़तमु थी वञे असर वसूल सर ॾिसो इदारनि में करप्शन ख़तमु थी वञे पैसे जी ॾेती लेती बंदि थी वञे इदारनि में जेको आहे मैरिट अची वञे यानी कंहिंजी बि सिफ़ारिश सियासी या गैर सियासी सिफ़ारिश न क़बूल इहो छो थिए जॾहिं हिननि इदारनि खे हलाईंदड़ हुकूमतनि खे हिकिड़ी हुकूमत जी ॻाल्हि नथो कयां उनखे जेके वोट ॾींदड़ आहियूं असीं जॾहिं 500 रुपया 5000 रुपया वठी वोट ॾियूं था या ॾियारियूं था जॾहिं असीं जेको आहे उहो पाण जेको आहे मैरिट में यकीन नथा रखूं हिकिड़े भोतार खे ख़बर हुजे थो त हिकिड़ो करप्ट भोतार आहे उनखे वोट ॾियूं था उनखां नौकरियूं घुरूं था उनखां नौकरियूं घुरियूं था इहो ई चई करे घुरूं था त बाबा असां तोखे वोट ॾिनासीं जॾहिं असीं पाण नथा चाहियूं जेसिताईं ख़ल्क़ ख़ुदा न चाहींदी कुझु न थींदो आहे ज़ाहिर आहे उहा जॾहिं चाहे उनखां पोइ प्रोसेस अञा शुरू थिए पंहिंजी ॻाल्हि हले पई त इमरान ख़ान साहिबु आई सॼो जिथे इमरान ख़ान साहिबु इहो चयो थो वञे बसि करे वियो उते पाण थोरो हल्को फुल्को इन शेख मुजीब रहमान वारे ट्वीट खां पोइ ॼण PTI जे अंदरि बि महसूसु थिए थो त दे आर नॉट ओनिंग इट सर ॾिसो PTI में जेको हिकिड़ो सेनर एलिमेंट आहे जेको हाणे साम्हूं वेही मुंहुं ॾिए पियो शयुनि खे उहो त किथे चाहींदो हूंदो न पर हथु हल्को कयो शेख मुजीब वारी ॻाल्हियूं करणु इहे तमामु एक्सट्रीम आहे न रेड लाइन्स आहिनि एंड स्पेशली व्हेन यू आर कंपेयरिंग टू टुडे सिचुएशन एक्ज़ैक्टली ऐं मूंखे त आउं त पहिरें ॾींहं खां चवां थो मूंखे सम्झ ई नथो अचे त न ख़ान जो ऐं शेख मुजीब जी का भेट आहे न हुन महिल जे हालात ऐं अॼु जे हालात जी का भेट आहे हीअ भेट थिए ई नथी तव्हां हाणे ज़ोरी ते कंहिं बि शइ खे ॿिनि शयुनि खे ॻंढे सघो था पर अलाह पनाह ॾे जेको ईस्ट पाकिस्तान में जेको मशरक़ी पाकिस्तान में ज़ुल्म थियो जेको उते हालत थी हाणे तव्हां भेटियो था अॼु के हालात सां हिकु फेयर कंपेरिज़न न आहे ऐं क़ौम परस्त अलहदगी पसंद माण्हू हो पहिरीं क़ौम परस्त हो पोइ अलहदगी पसंद थी वियो 70 जे इलेक्शन्स में शेख मुजीब ख़ान जी कहिड़ी क़ौम परस्ती ऐं कहिड़ी अलहदगी पसंदी कंहिं हिसाब सां ई शइ भेट नथी थिए त माना पोइ हासिल मतिलबु जीअं कल्ह बि पाण डिस्कस कयो त माना मतिलबु इहो ई थियो न ख़ान जो त चिड़ाइणो आहे एग्ज़ैक्टली ॿियो त को हिन ॻाल्हि सां हासिल त कुझु न थियो सवाइ आहे बसि कंहिंखे ॿिए खे चिड़ाइणो आहे लॻी बि वई इमरान बलोच लाड़काना जी भला साहिबु छा चवणु चाहींदा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम तव्हांखे सलाम हुजे अली साहब खे सलाम हुजे वालेकुम सलाम लाड़काने में पूरी सिंध में 50 क्रॉस सेंटीग्रेड जेको हले पियो जी लोड शेडिंग जी एॾी घणी आहे इन जे लाइ कुझु अली साहब के लफ़्ज़ ॻाल्हाइण चाहिनि जी जी इहो असांजो सवालु आहे त जी साईं भलो साहब जेतिरी लोड शेडिंग हींअर थिए पई कराची खां लाड़काणो कश्मीर ताईं चाहे के इलेक्ट्रिक हुजे हेस्को हुजे सेप्को हुजे उन ते लफ़्ज़ तव्हां चयो त आउं ॻाल्हायां लफ़्ज़नि खां जेके पार्लिमानी लफ़्ज़ आहिनि उहे त खुटी पिया आहिनि ऐं गैर पार्लिमानी ॿोली ॻाल्हाए नथी सघिजे बाक़ी कयो त ज़ुल्म आहे ऐं सिधो सऊं चए पई मिनिस्ट्री ऑफ वाटर एंड पावर ऐं एनर्जी वारा ही जेके आहिनि त बाबा जिथां पैसनि जी उगाड़ी नथी थिए उते त असां लोड शेडिंग कंदा रहंदासीं हाणे पर जिथे पैसनि जी उगाड़ी थिए थी उते के लोड शेडिंग नथा कयो छा ऐं कहिड़ो इंसाफ़ु आहे त हिकिड़े पाड़े में अगरि 1000 घर आहिनि ऐं तव्हांखे 10 घरनि पैसा न ॾिना आहिनि तव्हां उन्हनि जी बिजली कटे वठो न तव्हां अक्सरियत खे 99% माण्हुनि खे छो था उनखे लेकिन शदीद गर्मी आहे ऐं शदीद लोड शेडिंग आहे ऐं हिन ते लफ़्ज़ त भलो साहिबु जेके तव्हां असां सभु जेके भोगे थो हिन गर्मी ऐं लोड शेडिंग खे लफ़्ज़ त हुनजी दिलां जेके निकिरनि था उहे हिते वरजाए नथा सघूं कॉलर संगत सैयद इखलाक शाह बुखारी दादूआ जी शाह साहब छा चवणु चाहींदा जी सर रिक्वेस्ट असांजी त शहीद नसरुल्लाह गडाणी जा जेके असू कातिल आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार न कयो वियो आहे ऐं एक्चुअली
डिप्रेशन छा आहे त असांजे अली काज़ी साहब प्रोग्राम जा रजिस्ट्रेशन आहिनि त उहे जेके साहसी आहिनि त इन ते आवाज़ उथारनि त उन जा ओरिजिनल जेके कातिल आहिनि जीअं हमलो उन्हनि ते कयो आहे उन्हनि ते FIR न थी आहे इन जो छा रिज़न आहे सर? जी साईं। शाह साहब पाण त रोज़ ई आवाज़ उथारियूं था ऐं FIR त ख़ैर कटिजी वई आहे, गिरफ़्तार केरु न थियो आहे छाकाणि त FIR में कंहिंजा नाला ॾिनल आहिनि ऐं पुलिस इहो ई इंतज़ारु पई करे त किसो आस्ते आस्ते थधो थी वञे माण्हुनि खे पोइ बसि दम दिलासा ॾींदे त भई हू जेको हैदर मस्तूई ते बि जिन्हनि हमलो कयो उहे बि गिरफ़्तार कोन थिया आहिनि। रोज़ ख़बरूं अचनि थियूं त हू जेका सिंध जी गुॾी आहे प्रिया कुमारी वो अॼु थी आज़ादु सुभाणे थी थिए, पोइ वॾो साईं क्लू मिली वियो आहे, वॾी ख़ुशख़बरी जल्द अचण वारी आहे, अलाह करे अची वञे यार, पर अलाह कॾहिं ईंदी। ऐं जानमोहन महर ते बि रोज़ ॻाल्हियूं थियनि थियूं, रोज़ ॻाल्हियूं थियनि थियूं। सो इहे ॻाल्हियूं करे करे असां बसि हीअ त ख़ैर नसरुल्ला ऐं जानमोहन महर त हलिया विया, पर अगरि पर हुनजा कातिल गिरफ़्तार नथा थियनि, हू गुॾी हयात आहे, अलाह करे प्रिया त हुनजी का ख़ुशख़बरी चवनि था भला ईद खां पहिरीं ॾींदा, चलो असीं मुंतज़र आहियूं। धाड़ेलनि ते रड़ियूं करे करे बि बीठा हुते बि कुझु न थियो, कुझु न इवेंचुअली किथे बि कुझु नथो थिए, को इंस्टॉलमेंट लॻी पई आहे जिथे किथे। ऐं पंहिंजी ॻाल्हि ते वापसि अचो, जेका सियासी ॻाल्हि हले पई इमरान ख़ान साहिब जे हवाले सां ऐं सॼी हिकिड़े नज़रनामे जे हवाले सां, जीअं तव्हां ॻाल्हि कई त चिड़ लॻी त ज़ाहिर महसूसु त थियो, त माना चिड़ बि लॻी ऐं सभु कुझु बि थियो, पर PTI हाणे जॾहिं ओन नथी करे त छा नुक़सानु थींदो PTI खे इन शइ जो? PTI खे अमंग द मासिस ॾिसो PTI जो जेको पार्टी जे अंदरि त ही ज़ाहिर हिकिड़ी एग्रीमेंट डिसएग्रीमेंट आहे न। हाणे हिन ही जेको शेख मुजीब वारो बि ट्वीट रखियो वियो आहे, इन ते बि PTI जे हर अॻवान जो हिकिड़ो अलॻि अलॻि मौक़ुफ़ आहे। हाणे शायदि इजलास घुरायो अथनि कोर कमेटी जो, हाणे शायदि हिकिड़ो ई को मौक़ुफ़ ॾींदा त पोइ हुन ते तबसरो करे वठंदासीं। को चए थो अमेरिका मां इहो बयानु ट्विटर इमरान ख़ान जो हैंडल थींदो आहे, को चए थो केरु कंदो आहे, असांखे ख़बर ई कोन्हे। सो उहो बयानु ॾिसो ॻाल्हि इहा न आहे त ही हिन सां आवाम में छा थींदो। अच्छा तव्हां कॉल वठो पोइ। माशूक अली बदीन मां। जी माशूक साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम सर। पहिरीं त तव्हांखे जेको आहे सो जेको बर्दाश्त कयो आहे सहाफ़ियुनि जे सिलसिले में तव्हां ख़ासि तौर मीडिया वारनि, छो इहो सहाफ़ियुनि सां क़त्लेआम ज़ुल्म कोन पियो थिए, इहो असां सां पियो थिए, छो असांजो आवाज़ सां उथारणे ऐं अलाह जेके इदारनि जा माण्हू आहिनि उनखे इहो तव्हांजे प्लेटफॉर्म सां ॿुधाइण थो चाहियां त इहो असांजो क़त्ल पिया करियो वञनि, सहाफ़ियुनि जो कोन पिया करियो। छो त इहे असांजो आवाज़ उथारनि था, हर दम असां सां गॾु आहिनि, हर जॻह ते आहिनि, चाहे उते कहिड़ी बि ॾुखियायूं हुजनि, कहिड़ियूं बि जेके पेचीदगियूं हुजनि, त ही आला इदारनि में जेके वेठल आहिनि खे इन ॻाल्हि जो नोटिस वठणु खपे त ही रुॻो सहाफ़त न, पर ही ग़रीब आवाम जो क़त्ल पियो थिए। छा तव्हांखे वोट ॾेई असां एतिरे लाइ जेको हिननि आला अहवाननि ताईं पुॼायो आहे त ईअं असांजा क़त्ल करायो, इन ते थोरो कमेंट कजो। ठीकु आहे साईं, महिरबानी, तव्हां यकजहती जो इज़हार कयो, बसि अलाह करे तव्हांजो आवाज़ु पुॼे। त ॻाल्हि हू जेके कई पे तव्हां त ख़ान साहब जे अहिड़ा जेके मामलात हुजनि था, हिन सां को PTI जे हमदर्दनि में या ख़ान जे हमदर्दनि में को कमी या वाध ईंदी? कुझु कोन थींदो। बैक ट्रैक करण खां पोइ बि कुझु ॾिसो, हिन महिल ख़ान जो जेको बि हामी आहे, ॾिसी ट्राई टू अंडरस्टैंड, हिन में को असां वटि इहो पाण पहिरियों दफ़ो न पियो थिए। ही नवाज़ शरीफ़ जे केस में बि इहो थियो, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे केस में बि इहो थियो। पोइ जॾहिं तव्हां कंहिंजे सियासी इश्क में हुजो था, कंहिंसां तव्हांजो हिकिड़ी अक़ीदत ऐं मुहबत जो अहिड़ो सख़्तु रिश्तो जुड़ी वञे थो, पोइ तव्हांजा कन ऐं अखियूं बंदि थी वेंदा आहिनि, पोइ माण्हू न ॿुधंदा आहिनि इहे ॻाल्हियूं। कुझु थोरा माण्हू अधु सैकड़ो को हेठि मथे थियनि, मेजॉरिटी चवंदी आहे न हीअ ठीकु आहे ऐं हिन ईअं न चयो हूंदो, हीअं पोइ पाण ई जस्टिफिकेशन ॾियणु शुरू कंदा आहिनि। अॼुकल्ह त सोशल मीडिया अची वियो आहे, लेकिन भुट्टो साहिब जे ज़माने में त मीडिया ते बि बैन हो, सिर्फ़ु हिकिड़ी BBC हलंदो, BBC आवाम त उन महिल सीना गज़ट हो, पोइ माण्हू थले ते वेही पाण ई हुनजी जेको आहे उहो वकालत कंदा। अगरि को माण्हू सवाल उथारींदो त हुते शाम जो
हर कुंड कुर्च में सॼे मुल्क में माण्हू वेही पाणे वकालत कंदा हुआ त न न भुट्टो साहिबु सही आहे, पोइ हीअं न आहे, पोइ हीअं आहे। हुनजे ख़िलाफ़ बि कंपेन्स त हूंदियूं हुयूं। इहे नवाज़ शरीफ़ जे ख़िलाफ़ छा न मुशर्रफ कयो, छा न हिन ख़ान वारे शुरूआती 2018 जे इलेक्शन खां पोइ थियो। पर पंजाब में जेसिताईं हू मक़बूल हो, उनजी कंहिं बि ॻाल्हि ते पुट खां पघार न वरितईं फलाणे को फ़र्क़ु पियसि छा। पर जॾहिं पंहिंजी इस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ बि जॾहिं विढ़ियो त उनजी पॉपुलैरिटी त घटि त न थी। पर पंहिंजे उसूलनि था किरियो त पोइ पहिरियों उहो बि हिकिड़ी अलॻि आहे कहाणी। आहे त सही, हुनजो बि असरु पवे थो, ज़ाहिर जेको नज़र अचे थो। ॾिसो पॉलिटिक्स जेको आहे न उहो बि हिकिड़े आर्ट वांगुरु आहे न, हिकिड़ी साइंस बि आहे, हिकिड़ो आर्ट बि आहे। त तव्हां राइट टाइम ते अगरि राइट डिसीशन नथा वठो, ज़ाहिर आहे ही सॼो जेको ख़ान जी पॉपुलैरिटी, अगरि हिन जे पोयां पाण का साज़िशी थ्योरी नथा सोचूं, हिकु ग़लती आहे सिर्फ़ु बसि नंढी, अगरि को साज़िशी थ्योरी न जोड़ियूं ऐं सिधी ॻाल्हि वठूं जीअं ॻाल्हि हुई, त ख़ान जी मक़बूलियत वधणु, नवाज़ शरीफ़ जी मक़बूलियत हेठि वञणु हिकिड़ो नुक़्तो हो न। बसि त हू जेको हुननि PDM 1 ठाही हुकूमत ऐं इलेक्शन डिले कयो ऐं इलेक्शन न करायो। बसि अगरि उहा ग़लती न कंदा त ग़लति टाइम ते ग़लति फ़ैसिला जेके आहिनि, उहो चाहे तव्हां कंहिं ॿिए जे मथां मढ़े छॾियो त हुन मूंखां इहो कराए छॾियो, हुन कराए छॾियो। नवाज़ शरीफ़ अॼु भले चए त हुन महिल जी इस्टेब्लिशमेंट असांखे रोके वरितो, जनरल बाजवा जी इस्टेब्लिशमेंट मतिलबु हेड त हू पिया कनि न, ऐं जनरल फैज़ न हो। हा, ऐं साईं शहबाज़ शरीफ़ हीअं करे छॾियो, पीपल्स पार्टी वारनि जी ऐं सलाह में अची जेको बि नवाज़ शरीफ़ सुभाणे पंहिंजी सवाने हयात में लिखंदो, अगरि लिखे पंहिंजी त उन में जेको बि लिखे पर ग़लति फ़ैसिलो त उनजो ई सॾिबो न। हू दैट वॉज द टर्निंग पॉइंट यस, जितां पाकिस्तान जी सियासत, अवामी सियासत में हिकिड़ी वॾी उथल पथल अची। यस यस, पोइ त मां न आई का बि शइ हथ में न रही, पोइ त वॾी डिफॉल्ट ते अची पहुतासीं, मुल्क लाइ किथे पहुतो अची। अच्छा अॻिते हलूं। अॼु अहमद फराज शाइर जेको हुयो उहो गिरफ़्तारी वारो जेको गुम थी वियो हुयो, पोइ वरी गिरफ़्तारी ज़ाहिर थी हिकिड़े शहर मां, उते पहुता त उते हुयो कोन, हू मुज़फ़राबाद में हो। मुज़फ़राबाद पहुता त ख़बर पई त भई दहशतगर्दी जो केस आहे। हू जेको पर्चो कोर्ट में सबमिट करायो उहो डिफरेंट क़िस्म जो हुयो, होॾे वरी पोइ दहशतगर्दी जो केस निकिरी आयो। त ख़ैर पोइ अॼु पुलिस, अॼु गवर्नमेंट अची मौक़िफ़ रखियो आहे त भई जुरिस्डिक्शन जी बि उहा ई ॻाल्हि, जुरिस्डिक्शन डिफरेंट आहे, हितां जी जुरिस्डिक्शन न आहे। ऐं वरी उहा ई ॻाल्हि कयूं त भई हाणे केस में दाख़िल थी वियो आहे पुलिस वटि, रिमांड अची वियो आहे, पुलिस कार्रवाई कंदी, फैमिली सां मिलाए छॾियो आहे, केस खे ख़तमु कयो वञे। इस्लामाबाद हाई कोर्ट चयो जेसि ताईं अहमद फराज ईंदो कोन इस्लामाबाद हाई कोर्ट में, तेसि ताईं केस ख़तमु न थींदो। जी हा, हाणे अहमद फराज खे ॾिसूं त कॾहिं कश्मीर अलॻि जुरिस्डिक्शन आहे, अलॻि हुनजो दायरा इख़्तियार आहे आज़ादु कश्मीर जो। सो उहो जॾहिं हुतां छुटे ऐं पोइ हिते अचे, तेसि ताईं हाई कोर्ट चए थी असां त केस ख़ारिज नथा कयूं, मतिलबु हीउ केस बंदि न थींदो। 7 जून त 7 जून ताईं ॾिसूं त अगरि हाणे हिते तबियत चवनि था ख़राबु आहे, अलाए छा थियो अथसि कोर्ट में, जॉइंडस चवनि था थियो अथसि। अच्छा, सो सिचुएशन बहरहाल हाणे ॾिसो ॻाल्हि इहा आहे त हाणे बाज़ियाब थी वियो आहे न, उनखे डिक्लेयर करे छॾियो अथनि। बाज़ियाब त हाणे छा हूंदो आहे, पर डिक्लेयर करे छॾियो अथनि। सो हाणे को हुनजी जेका ख़दशो त को सुभाणे इहो बि हमेशह लाइ गुम न थी वञे, उहो ख़दशो त गुम थी वियो आहे फ़िलहाल। यस यस, कम अज़ कम एतिरो थी वियो। अच्छा, ॿिए तरफ़ कोर्ट, सुप्रीम कोर्ट जेको आहे उहो फुल बेंच ठाहे छॾी सुन्नी इताद काउंसिल या PTI जे रिज़र्व सीटुनि जे हवाले सां। जी हा, इहो इंट्रस्टिंग थींदो ऐं शायदि उमेदु कजे त हीउ टेक्निकल मसइलो न हूंदो, हिन खे लाइव नशरियात थींदी त इहो केस ॿुधण जोॻो हूंदोसि। कहिड़ी तारीख़ खां शुरू आहे? अञा डेट मुंहिंजे ख़्याल मंडे, सर यस दिस मंडे 3 जून खां। यस, कमिंग मंडे त 13 जज साहिबान ॿुधंदा जी, 13 जज साहिबान इहो ॿुधंदा। इहो इंट्रस्टिंग थींदो, छाकाणि त इहो फ़ैसिलो घणी न सिर्फ़ु एतिरो न थी वेंदो त हीअ जेके मख़सूस सीटूं हुयूं उहो PTI खे वापसि मिलियूं या न मिलियूं, हिन सां ॿियो घणो कुझु वाज़े थींदो। हिन में पाण खे ओवरऑल घणी जेके घणा ई सवाल आहिनि उन जा जवाब मिलंदा। जी हा, कॉलर नज़ाकत अहमद खान दादू मां। जी खान साहब, छा चवणु चाहींदा? मां हिकु 1 ग्रेड जो मुलाज़िम आहियां। जी, 1 ग्रेड जो मुलाज़िम जेको असां तइलीम खाते में पघार खणो था, जंहिंमें असांजो बचनि जो गुज़र सफ़र कोन थो थिए।
ही महांगाई जो दौर जेको अची वियो आहे असांखे फाका कशी ताईं माना पहुची विया आहियूं। भला असां सिंध गवर्नमेंट खां इहा अपील था करणु चाहियूं त असांजो को तदारक थींदो या को कोन थींदो, न असांखे टाइम स्केल ॾिनो अथनि न असांखे को अपग्रेड ॾिनो अथनि। असांखे का उमेद आहे सिंध गवर्नमेंट मां साईं असांखे। ठीकु आहे साईं। साईं उमेद त दुनिया क़ाइमु आहे ख़ान साहब, ऐं छा थो चई सघां, पर महांगाई बेशक एतिरी घणी आहे जो ग्रेड 1 जो चवनि पिया पाण, जी हा, पहिरें ग्रेड जा आहियो, पर जेके 15-16 ग्रेड जा आहिनि ऐं जिथे ऊपर की कमाई ना आहे, जिथे ॿियो रिश्वत न आहे, सुकी पघार में त हुननि जो गुज़ारो बि ॾुखियो थी पियो आहे। लेकिन हाणे कुझु सरकार केतिरनि खे कंदी आहे, केतिरनि खे न कंदी आहे, ऐं जेके सरकारी मुलाज़िम न आहिनि महांगाई त उन्हनि लाइ बि आहे। सो महांगाई जो राकास त माण्हुनि खे निपोड़े छॾियो आहे, ऐं पर माण्हुनि खे शाबाश आहे, सभु शयूं बर्दाश्त कनि था। जी हा, जी हा, हले थो पियो, ख़बर न आहे हाणे इहो केसि ताईं छा आहे। ऐं त आहे त उहा ई ॻाल्हि आहे न, इंट्रस्टिंग आहे जो हाणे हिकिड़ो ईअं ई ज़हन में सुवालु अचे थो त जिथे ज़ाहिर आहे एतिरियूं सख़्तियूं आहिनि त PTI खे इहा उमेद कीअं हुई त मूंखे जलसे जी इजाज़त मिलंदी इस्लामाबाद में। अॼु ख़बर अची वई त उन्हनि खे 3 किलोमीटर परते किथे इजाज़त ॾियण जी थिए, वॾो कयो हिते जलसो। हा, कुझु 40,000 खनि पाबंदियूं वहियूं अथनि, हीअ न कजो, हीअ कंदो, हीअ न कंदो, हीअ न कंदो, ऐं 30 किलोमीटर परे इस्लामाबाद खां पोइ झड़ो न ॾिया न इजाज़त। शायदि हाईकोर्ट हुकुम कयो त इजाज़त ॾियो, त हुननि अहिड़ी इजाज़त ॾिनी आहे जो न ॾियण जे बराबरि आहे। त बाबा तव्हां खे बि शौक़ु खयो बीठो आहे। जब इहो ख़ान साहब बि पंहिंजे इंटरव्यू में जेको ॿाहिरि मुल्क हुन में उहो इंटरव्यू ॾियनि जंहिंते चयो त मूंखे असांखे रोकियो अगरि न वञे त असां त पहिरें ॾींहं खां जेको आहे उहो जलसा जुलूस ऐं इहे सभु कुझु कंदा अचूं आहे। ज़ाहिर आहे ख़ान हिन पोज़ीशन में आहे, PTI हिन पोज़ीशन में आहे त हुनजा जलसा त वॾा थी वेंदा अगरि हुनखे करणु ॾिना वञनि ऐं हुन ते को रंडकूं रुकावटूं न अचनि। पर अगरि कॉन्स्टेंटली हू बिना ख़ान जे, बिना फर्स्ट ईयर जी लीडरशिप जे अगरि वॾा जलसा PTI जा थियणु शुरू थी वञनि त वरी बि त मसइलो आहे, सम्झा करो न। जी हा, ॾुखियो थी पवंदो न। कॉल हिन सां गॾु बानूराम कश्मीर मां। जी बानूराम साहब, छा चवणु चाहींदा? असांजी साईं सॼे ज़िले में सूरत हाल ख़राबु आहे, ॾाढी अॻुवा तमामु खोड़ थियनि था हथियारनि ते। अॼु बि बैंक मुलाज़िम वठां थी आहे, कुझु नथो थिए असांजे ज़िले में, न FC आहे न रेंजर्स आहे। पैसा वञनि था त खणनि काॾे था, न पुलिस जी आहे। रोड वीरा लॻा पिया आहिनि, रोडनि तो अॻे ॾींहुं बि दीवान जे मथां हमिलो थियो आहे, 8 फायर थिया आहिनि मथां, चोथों ॾींहुं वरी दीवान कंदकोट वञनि था, वरी फायर थियनि था। न बटाणी महफ़ूज़ आहे न कंदकोट, कश्मीर हाणे खणी बचाव थी वियो आहे। बाक़ी अॻी न साईं अमन अमान आहे कुझु कोन, रोड ते माण्हू चढ़नि कोन था, काॾे वञनि साईं? कोई हुकूमत किथे आहे? कंहिंखे तव्हां ॾे साईं? किथे वञूं साईं? इस्लामाबाद वञूं? कहिड़ी जाइ ते एहतिजाज करूं साईं? दीवान माण्हू ॾाढा परेशान साईं, शहर खां ॿाहिरि निकिरी नथा सघूं। धंधो वापारु छा थींदो साईं? न कंदकोट वञी सघूं था, न सखर वञी सघूं था, काॾे वञे दीवान माण्हू साईं? पर हर मुस्लमान हुजे वाणे हुजे सभई साईं ॿई बीमार लॻा पिया आहिनि, रस्ते ते चढ़ण लाइ कोई तयारु कोन्हे, काॾे वञे साईं माण्हू? ठीकु आहे साईं। सही बानूराम साहब, पोइ तव्हां पाण ई पंहिंजी ॻाल्हि खे वज़ाहत कई त चाहे दीवान हुजे, मुस्लमान हुजे, हिकिड़ी ज़ात जो हुजे, ॿी ज़ात जो हुजे, को बि शरीफ़ माण्हू रोड ते चढ़ण जे रहियो न आहे माहौल। ऐं रोड ऐं फिरंदड़ व्हील जेका हूंदो आहे, फीथो अगरि फिरंदो आहे किथे त मईशत हलंदी आहे। चयो वेंदो आहे त फीथो रुकिजी वियो त माना मईशत रुकिजी वई। त हिननि इलाइक़नि में अगरि फीथो ई रुकिजी वियो आहे ऐं माण्हू सफ़ा मजबूरी में अगरि रोड ते चढ़नि पिया त ज़ाहिर आहे त हुते जी मईशत जो छा हाल थियो। हीअ त लिंक रोड्स या कश्मीर ऐं हीअ मूंखे ख़बर कहिड़े रोड्स जी साईं ॻाल्हि पियो करे, पर मूंखे त माण्हुनि ॿुधायो पिए त हाणे मोटरवे ते बि सिंध में नथा हली सघनि। हाणे मोटरवे बि अगरि सेफ न आहे, सिंध जी जुरिस्डिक्शन वारो मोटरवे ताईं सॼो तक़रीबन, त अगरि मोटरवे बि तव्हांजो सेफ न आहे, ऐं उहो ई पाण वरी फिरी घिरी उन ॻाल्हि ते अची वेंदासीं, इन ते जेतिरो ॻाल्हायूं उहो घटि आहे, त आख़िर कहिड़े ॾींहं लाइ कहिड़े मसलहत तहत इहो सभु कुझु बर्दाश्त कयो पियो वञे, जे पोयां आहे छा, छो कुझु नथो थिए या कुझु नथो कयो वञे। सो हाणे उहो वरी पाण त कई दफ़े मथो हणी चुका आहियूं ऐं कई दफ़े हिन ते पंहिंजे सभिनी खे ई फ्रस्ट्रेशन आहे। बानूराम साहब बि चए पियो त फ्रस्ट्रेशन आहे न साईं, हिन में सवाल दीवान या नॉन दीवान जो न आहे, सवाल इहो आहे त को बि माण्हू महफ़ूज़ न आहे। हिन
ऐं एतिरी ओपन ॻाल्हि आहे त लॉलेसनेस जेका आहे उहा एतिरी हिकिड़ी हाणे हिकिड़ी वाज़े हक़ीक़त थी उभरियल आहे, पोइ कुझु नथो कयो वञे, रांदि उल्टा अहिड़ा बयान बल्कि अजीब बयान ॾिना वञनि था त ड्रोन सां असीं मारींदासीं माण्हुनि खे। लॉ मिनिस्टर चए थो त हरूभरू पुलिस जे मथां क्वेश्चन कयो थो वञे, पुलिस कार्रवाई। असां ॾिसी असां पुलिस जे मथां त क्वेश्चन ई नथा कयूं, असां त क्वेश्चन मार्क ई ॿियो आहे त पुलिस कुझु करे छो नथी। जी हा, असांजो सुवाल इहो न आहे त पुलिस कुझु करे नथी सघे, असांजो सुवाल त इहो आहे त पुलिस खे छॾियो त कुझु करे न, पुलिस खे छो रोकियो वियो आहे ऐं अहिड़ा अफ़सर छो रखिया विया आहिनि जेके कुझु करण जो जिन्हनि खे ॿुधायल आहे त तव्हांखे कुझु न करिणो आहे। ज़ाहिर आहे अफ़सर SSP हुजे, DIG हुजे, ही को हुकुम जा बंदा हो, ज़ाहिर आहे दे हैव टू फॉलो द कमांड जेको उन्हनि खे मथां इंस्ट्रक्शन्स ईंदियूं। छो आहे बसि ख़बर सम्झ में ॻाल्हि नथी अचे। अच्छा, ट्रम्प कन्विक्ट थी वियो, सज़ा मिली वई 4 सालनि जी। हा, ऐं हू बि चए थो त काली भेड़े जो ऐं हा, जुडिशरी में जेके हू बि चए थो त करप्ट जज जेके सज़ा ॾिनी आहे, हुते सिर्फ़ु जज सज़ा न ॾींदो आहे, ज्यूरी 8 लाइ 12 ज्यूरिस्ट हुआ जिन्हनि इतफ़ाक़ राय सां सज़ा ॾिनी अथनि, लेकिन हुननि जो कानून पंहिंजो आहे, सज़ा अची बि वई आहे त इलेक्शन त विढ़ी सघे थो, हुन वटि नाहिली नथी थिए, 62 न आहे हुन वटि, आइन जो आर्टिकल 62 ऐं आर्टिकल 63 सादिक अमीन जो किसो ई कोन्हे, जहिड़ा बि आहियो, अगरि तव्हांखे आवाम वोट ॾे थी त तव्हां सदर थी वञो। सो सज़ा बि 4 साल लाइ मिली आहे ट्रम्प खे, ऐं सदर थी वियो अगरि त 4 सालनि लाइ थींदो, माना इहो जेको बि हुननि जो अडियाला जेल आहे उतां जेको आहे उहो जेको सदारत कीअं हलाईंदो वरी ॾिसण वटां हूंदो, पर चवनि था त शायदि अञा बेल वेल ई त हेठि कोर्ट ॾिनी आहे, अञा मथे कोर्टनि में वेंदो, शायदि हुनखे को रिलीफ मिली वञे। ऐं हिकिड़ो दफ़ो प्रेसिडेंट थी वियो त प्रेसिडेंट यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका खे ज़ाहिर इम्यूनिटी बि हासिलु थी वेंदी। सो ॾिसो किथे थो बीहे। ऐं ॻाल्हि जेको इल्ज़ाम बि हयो अथनि त हू हिकिड़ी जेका पॉन वीडियोस ठाहींदड़ ख़ातून आहे जंहिंसां गॾु को हाणे हुन सां गॾु माई बि हथु कई आहे, पैसा बि वरितई ऐं वाइको बि करे छॾींसि। इंट्रेस्टिंग आहे दुनिया में हिन वक़्तु अमेरिका जहिड़ी, लेकिन मुंहिंजी ॻाल्हि तव्हां यादि रखिजो, ट्रम्प जेको आहे ही अमेरिका में ओड़ो ई हिकिड़ो हुननि जो लीडर या सियासतदान पैदा थियो आहे जंहिंजो जेको पोइलग आहे, फॉलोअर आहे, उनखे कुझु ॿुधे थो न ॾिसे थो, उनखे बसि ट्रम्प आहे। पोइ ट्रम्प खे तव्हां जेको वणे सज़ा ॾेई छॾियो, तव्हां उनजे ख़िलाफ़ु जेको वणे ॻाल्हाए वठो, लिखी वठो, जेको हुनखे फॉलो करे थो, हुनजो हामी ऐं मुख़ालिफ़ शदीद कटर आहिनि। अमेरिका में एतिरी कटरपणो माज़ी में घटि रहियो आहे, लेकिन एतिरो कटरपणो जेतिरो ट्रम्प पैदा कयो, जेतिरी सोसाइटी पोलराइज़्ड, तमामु पोलराइज़्ड, तॾहिं त ट्रम्प ऐं ख़ान ठहनि बि पाण में घणो था। जी हा। सो ॻाल्हि इहा आहे त हिनखे हिन सज़ा सां हिन जो वोट बैंक आउं नथो सम्झां मुतासिर थी मथां वधीक न हुते हमदर्दी जो वोट न हूंदो आहे, हू पाण खे नेल्सन मंडेला ठाहे वेठो आहे। कॉलर हिन सां मोहम्मद मुराद चाचड़ कदकोट मां। जी चाचड़ साहब छा चवणु चाहींदा? साईं अली काज़ी साहब खां पुछिणो आहे त इहो डोनाल्ड ट्रम्प ते हले थी ॻाल्हि, हिनखे सज़ा आई आहे, हाणे पाकिस्तान वारो कानून उते बि अची वियो छा साईं? ॿियो त इहो हाणे लोअर ज्यूरी ॾिनी आहे, सुप्रीम कोर्ट इंटरवेन कंदी, ऐं इहो जेकॾहिं थी वञे थो सदर त केतिरो ताक़तवर थींदो या कमज़ोर नज़र ईंदो सज़ा दौरान? सही, सदर यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका उहो ओतिरो ई ताक़तवर हूंदो जेतिरो हू हूंदो। जी हा। हिन सज़ा त को फ़र्क़ु नथो पए, केरु वेठो आहे, सज़ा अचे। अच्छा हा, सज़ा सुप्रीम कोर्ट मथे कोर्टनि मां रिलीफ मिलेसि थो नथो मिले, उन ते आउं तबसरो नथो करे सघां, ज़ाहिर आहे मूंखे कहिड़ी ख़बर अथव केस जी लीगलिटी छा आहे, कीअं आहे, लेकिन साईं जेको चयो त छा कमज़ोर हूंदो न साईं। ऐं बहरहाल ही हिकिड़ो डिफरेंट कई दफ़े पाण डिस्कस कयो आहे हिन प्रोग्राम में त ही को आम रिवायती सियासतदान न आहे अमेरिका जो। तॾहिं त अमेरिका में बि हेठां मेयर खां शुरू कई हुजेसि, पोइ सेनेटर थियो हुजे, कांग्रेसमैन फलाण ढमकाण, पोइ गवर्नर थियो हुजे, पोइ ठक पहिरें ई धक में सदर थियो आहे,
ही रेसलिंग ऐं फिल्मूं ठाहींदे ठाहींदे ठक कई त सदर थी वियो। त ही स्टैब्लिशमेंट जेका अमेरिका जी आहे उनखे को घणो ई एक्सेप्टेबल नथो थिए, ज़ाहिर आहे, छाकाणि त ही जेके अंकल सैम जूं जेके हिकिड़ी ढकोसला हूंदा आहिनि, नथो चवां त मूंखे को वणे थो, इहो सुवालु मुंहिंजी पसंदि नापसंदि जो न आहे, पर इहो ख़ुदि हुते जी इस्टेब्लिशमेंट खे बि एतिरो जेको सुल्तान राय टाइप आहे ऐं जेको मुंहं में अचेसि थो ॻाल्हाए थो, इवन वॾा फ़ैसिला बि वॾा फ़ैसिला ईअं मतिलबु स्पर ऑफ द मोमेंट ते ई बसि विम्सिकल फ़ैसिला करे थो त मैक्सिको जी भित ठाराए छॾींदसि, त इहो ॻाल्हि हुते पसंदि नथी कई वञे। सो हाणे हिन दफ़े हिकिड़ो मिसाल त ठही वियो हुते त ही हिकिड़ो पहिरियों दफ़ो हिकिड़े प्रेसिडेंट एक्स प्रेसिडेंट खे सज़ा आई आहे क्रिमिनल केस में। हाणे ॿी सिर्फ़ु ॾिसणो आहे त फॉर्म 47 में हुते रिज़ल्ट कहिड़ो थो अचे। 4 नवंबर ते इलेक्शन उन्हनि वटि थींदा साईं चाचड़ साहब, पाण ॿई ॾिसंदासीं त उते बि को फॉर्म 47 त नथो निकिरी अचे। नवी वक़्तु ताईं कश्मीर मां जी ताईं साहब चार्जमेंट चाहींदा साईं? असां वटि माना हिकिड़ो पाकिस्तान में एशिया में ख़ासि करे हिकु सेम ट्रेजेडी रही आहे, जेको श्रीलंका में थींदो हो, इंडिया में थींदो हो, उहो ई अहिड़ो ई पाकिस्तान में थींदो हो। ऐं हाणे जेको आहे अहिड़ी अमेरिका में ट्रम्प सां थियो आहे, उनखे सज़ा मिली आहे। ऐं वाकई न्याज़ी साहब जा फॉलोअर बि माना ब्लाइंड फेथ रखनि था ट्रम्प ते बि। पर सवाल इहो ई आहे साईं, जीअं असांजी इस्टेब्लिशमेंट डिवाइड आहे इमरान जे मामले ते, अॼु ताईं का सज़ा न मिली सघी आहे, छा यूनाइटेड स्टेट जी जेका इस्टेब्लिशमेंट आहे उहा उनखे स्पेस ॾींदी? महिरबानी साईं। छा थींदी? माना चवनि पिया हिते जीअं विरहायल आहे उते सर मूंखे ख़बर सज़ा ॾींदी आहे कुझु सज़ा त जुडिशरी ॾिनी आहे। उते हिकिड़े हद ताईं कमु थींदो आहे, एतिरो घणो ब्लेटेंटली न थी सघंदो थईम साहब, सफ़ा ईअं जीअं असां वटि कमु सफ़ा डंके की चोट ते थी वेंदा, उते थियो। मिसाल बुश जूनियर खे खटरायूं, उहो कहिड़ो अलगोर खां, उहो सीधी सीधी धांधली हुई इलेक्शन जी, लेकिन उते बि थींदो आहे, ईअं न आहे त न थींदो आहे। उते इस्टेब्लिशमेंट पंहिंजी मामलात न हलाईंदी आहे, उते बि हलाईंदी आहे, लेकिन फिलहाल ही ॾिसो केतिरो हिनजी पॉपुलैरिटी खे छा टर्न आउट अचे थो। सफ़ा मूं त थोरी देरि पहिरीं थईम साहब खां पहिरीं थईम साहब मूं इहा ई गुज़ारिश पई कई त फॉर्म 47 हिन दफ़े निकिरे थो, इहो पहिरियों दफ़ो थींदो आहे अमेरिका में। फॉर्म 45 में ई हेर फेर करे वठंदा, ठपापा हणी वठंदा, हू जेको हुननि जी EVMs आहिनि, पर सफ़ा दीदा दिलेरी कनि था या नथा कनि इहो पाण ॾिसंदासीं। अच्छा, उहो डिपेंड थो करे न त इसराइल जे हवाले सां जेको हिन वक़्तु हले थो पियो अमेरिकन अवाम जे विच में जेको सभु कुझु, त उन ते छा रिएक्शन अचे थो। अगरि जे हालांकि ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हू बि फेवर में त ट्रम्प जे न हूंदा, बट इफ़ दे आर फेवरिंग बाइडन त उन्हनि खे ऑब्वियसली इहा ॻाल्हि त ख़बर आहे त हीअ जेका पॉलिसी हले थी पई हिन वक़्तु इसराइल जे हवाले सां उहा कंटिन्यू रहंदी अगरि बाइडन खटी वियो। ॾिसो जेको मुख़्तलिफ़ ईअं पढ़ूं था, हुते छपिजे पियो या हुते ॻाल्हाइनि, कोई इहे ज़रूरी न आहे त ॻाल्हि तजियो दुरुस्त हुजे, पर जेके ही इज़राइल जे करे अमेरिका में जेका बि आबादी आहे जेका हींअर नाराज़ आहे अमेरिकन पॉलिसी खां, उन में हिकिड़ी ॻाल्हि ट्रम्प जा हामी पेनिट्रेट करण में कामयाबु विया आहिनि त भई बाइडन अगरि वरी अची वियो त सवाल ई नथो पैदा थिए त इज़राइल जे टके जी बि चेंज अचे। ट्रम्प मां तव्हां मतां उमेदु रखो, मतां हू अगरि कुझु कयो त उहो रुगो ट्रम्प कंदो, हू न कंदो, हू कॾहिं बि न कंदो। त जेका हिकिड़ी जेको मतिलबु हिकिड़ी उमेदु हूंदी, जेके एंटी जेको तव्हां हीउ जेको वोट बैंक हूंदो जेको इज़राइल खे ॾिसी करे वोट ॾींदो, सभु त ईअं कोन्ह कंदा, उते ॿिया इशूज़ आहिनि, उहो बि ट्रम्प खे वोट ॾींदा। लेकिन जेके सफ़ा लिबरल्स आहिनि जिन्हनि खे जो बाइडन नथो वणे, जिन्हनि खे ही सॼी पॉलिसीज़ जो बाइडन जी नथियूं वणनि, जंहिंखे इहो नथो वणे त 84 सालनि जो माण्हू आहे, 90 सालनि ताईं कीअं वाइट हाउस में वेठो रहंदो, उन्हनि खे ट्रम्प सां एतिरी नफ़रत आहे जो हू मजबूर आहिनि बाइडन खे वोट करण लाइ। लेकिन हिन में कुझु वरी तज़िया नगारनि जो ख़्यालु आहे त मतां उहो वोट बैंक, उहो टर्न आउट घटिजी वञे। एग्ज़ैक्टली, ऐं पोइ नुक़सानु डेमोक्रेट्स खे त नुक़सानु जो बाइडन खे थींदो। अगरि जो बाइडन जो डेमोक्रेट्स जो हामी पंहिंजे कैंडिडेट खे वोट ॾियणु न निकितो त ज़ाहिर हुनखे नुक़सानु थींदो।
पर हू ट्रंप खे वोट न ॾींदो, चाहे ट्रंप सोन जो थी वञे, चाहे कुझु बि थी वञे, यस होॾे हो कॾहिं बि वोट न ॾींदो। अच्छा थोरो अगरि पंहिंजी सियासत ते मोटी चऊं त हिकिड़ो ज़हन में सुवाल, जॾहिं खां इहा शेख मुजीब रहमान इहो सॼो कुझु हिकिड़ी बहस उथी आहे त हिकिड़ो ज़हन में सुवाल अचे थो। ख़ान साहब जी जेका वीडियो हुई, जेका बि हुई, उन वीडियो में हिकिड़ो हिसो त तक़रीबन असां हर कोई मञींदो आयो आहे त जनरल अयूब वॉज़ रिस्पॉन्सिबल फॉर जेको बि थियो उन वक़्तु मोर और लेस, पर ॿिए पासे खे न मञींदा, ज़ाहिर आहे उन्हनि जेका कंपेरिज़न कई आहे अॼु जे हालात खां उनखे न। त पर इन वीडियो में अंदरि अक्सर में इस तरह हाणे माण्हू जा एनालिसिस इहे आहिनि त माना इहो ग़लति आहे, इंडिया जो मुश्किल आहे, पर सवाल त इहो आहे न त हिस्ट्री त राइट इहा ई आहे त पाकिस्तान वॉज़ एट मिस्टेक। ॾिसो न, हाणे इनखे त केरु इनकार कीअं कंदो त ईस्ट पाकिस्तान जेको बंगाल हो हुन त सिंध खां बि पहिरीं जेका ठाराह पेश कयो पाकिस्तान जे हक़ में उन्हनि कयो। जी हा, जी हा। त हुननि खे हिकिड़े हुबल वतन मां गद्दार ठाहिण में ईअं पाणे पाणे थी विया छा? जी हा। त सभु माण्हू, हीअ त वरी हिकिड़ी अलॻि बहस आहे, हिन ॻाल्हि खे आउं हुन सां नथो जोड़णु चाहियां, लेकिन हीअ बहस त अलॻि आहे त जेको सॼो ॿार यया ख़ान ते विझी छॾीनि था, पर हुन खां पहिरीं 10 साल पूरा जेके न, हुन खां पहिरीं जॾहिं पैरिटी कयो था, पोइ अयूब ख़ान अची 1 यूनिट करे थो। जी हा। जॾहिं तव्हां बंगालियुनि खे हुननि जी ॿोली नथा ॾियो, हुननि जो कल्चर नथा ॾियो, हुननि खे हुनजा हक़ नथा ॾियो, हू इस्लामाबाद में ईंदा त हू चवंदा त असांखे हितां रोडनि मां पटसनि जी ख़ुशबू थी अचे, त ईअं त न आहे त बसि उहो आख़िर में बसि 70 में अचानक शेख मुजीब जेको हिकिड़ो स्टूडेंट लीडर हो, ओचितो एतिरो वॾो लीडर कीअं थी वियो? ज़ाहिर हू महरूमियूं हुयूं जेके अयूब ख़ान जे दौर ऐं हुन खां पहिरीं सिकंदर मिर्ज़ा जे दौर, हुन खां पहिरीं ग़ुलाम मोहम्मद जे दौर, जेके बि अदवार गुज़रिया, ऐं आख़िरी अयूब ख़ान जो दौर त शदीद हो जंहिंमें कावड़ आई हुननि खे। त पोइ ज़ाहिर आख़िर में अची हार त यया ख़ान जी गले में पियो त हुन दौर में टुटो। जी हा। लेकिन सॼो ॿार यया ख़ान जो बि न हो, ज़ाहिर हुनजो पोयां हिकिड़ो पस मंज़र हो। त हिस्ट्री खे मतिलबु जॾहिं हिस्ट्री खे जाइज़ो वठिजे त माण्हू हुबल वतन या हू करे हुबल वतनी सां न सिधो, हुनखे त ऑब्जेक्टिवली ॾिसणो पवंदो त थियो छा हो, पर उनखे अॼु सां भेटणु ऐं सम्झो त इहो ठीकु न आहे। हू जेको कुझु थियो उहो बिल्कुलु ठीकु न हो। इन करे मतिलबु हुनजी वरी हिकिड़ी डिघी दास्तान आहे न, हुन ते किताबनि जा किताब लिखिया विया आहिनि, रिसर्च थियल आहे। असां में त एतिरी हिमत न आहे त असीं अञा हुमूदुमान कमीशन खे थॉरली ॾिसी सघूं। असां वटि आहे त चलो चलो आगे बढ़ो, लेट द बायगॉन। लेकिन आऊं हिन ॻाल्हि खे वरी चवां थो त हिन खे आऊं ख़ान जी ट्वीट सां आऊं हिन खे लिंक नथो करणु चाहियां, उहा हिकिड़ी अलॻि बहस आहे। असांजो मुल्क टुटी पियो यार, उन ॻाल्हि ते ॻाल्हि कीअं न कजे, त ॾुख त कजे न, ऐं हुनजो तजियो बि कजे ताकी आईंदा उहा ग़लती रिपीट न थिए। पर न असां माज़ी मां कुझु सिखूं था, न असीं मुस्तक़बिल लाइ कुझु सोचूं था, असीं हाल में हिकिड़ी डे टू डे बेसिस ते पॉलिसी ठाहियूं था ऐं चऊं था चलो आगे बढ़ो आगे बढ़ो। ठीकु आहे साहब, वरी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो पूरो थियो, वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में। दुआ में।